सोबोदर जे भरिसां ॻोठ भोनपटपुर लॻ बहादुर जतोई जे रहवासियुनि जतोई बिराद जे माण्हुनि महमूद रमज़ान बहादुर बाबू अमीर बख्श वकार अली गोहर शफ़न दीदार हाजी जतोई मासूम ॿारनि खे साण करे एहतजाज मुज़ाहिरो कयो ऐं ॻोठाणनि दाहिंदे चयो त असांजी ज़रे ज़मीन 80 जरे बि मंगी माड़ी थाणे जे हद कचे जे इलाइक़े मंगी माड़ी कोट चांडको जे दंग ते आहे, जिते असांजा 4 पाणी वारा बूर लॻल आहिनि, जिते असां पोखाई लाइ कलर विझ तेल पिणु रखियो वियो। उन ज़मीन ते मोहरम जतोई, इब्राहिम जतोई ऐं लाड़काणे ज़िले जो बदनाम ॾोहारी परवेज़ जतोई जेको केतिरनि ई खूननि ऐं ॿियनि केतिरनि ई रूपोशन में केसनि में रूपोश आहे, उन्हनि असांजे औरतुनि ॿारनि ते हमिलो करे समें राउंड गोलियूं हलाए दहशत पखेड़े ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। असां मिसकिन इन्हनि ॾोहारियुनि ऐं इलाइक़े जे वॾेरनि ॾांहुं क़ुर पाक खणी विया आहियूं, पर असां मिसकिन जी केर बि मदद नथो करे। हुन चयो त असांजे मासूम बचनि जी गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो ज़मीन आहे। ॻोठाणे वधीक ॿुधायो त मोहरम जतोई ऐं परवेज़ जतोई सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि कशमोर, कंदाकोट, दादू, घोटकी ऐं ॿियनि ज़िलनि मां ख़तरनाक ॾोहारी घुराए ज़मीन ते विहारे छॾिया आहिनि, जेके तालके सोबोदेरो अंदरि बदअमनी जी बाह ॿारींदा ऐं असांखे धमकियूं था ॾियनि त ख़ामोश रहो, न त तव्हांजी पके जे घरनि ऐं ज़मीन ते बि हमला करे कब्ज़ा कया वेंदा। ॻोठाणे ॿुधायो त लाड़काणे ज़िले जो बदनाम रूपोश ॾोहारी परवेज़ जतोई चवे थो त तव्हांजो अज़ीज़ मोहरम जतोई मूं सां गॾु आहे। अव्हां वावेला बंदि न कई त मां मोहरम जतोई खे क़तल करे इल्ज़ाम तव्हां ते ॾेई तव्हांजी समूरी मिल्कियत हड़प कंदसि। मुतासिरनि ॻोठाणनि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं मीनवस वारनि खे PPMNS ऐं जावेद अली शाह जिलानी, MP नईम अहमद खड़, इलाइक़े जे ज़मींदारनि एजाज़ ख़ान खोड़ो, एजाज़ ख़ान बुघियो, अली नवाज़ ख़ान तुनियो, लाड़काणे ज़िले जे बासरन फैमिली सुहेल अनवर सियाल, उनड़ साहिबान बुघियो साहिबान जे सरदारनि खे अपील कई त ॾोहारियुनि मां असांखे निजात ॾियारी ज़मीन जा कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।